असांजे बिल्कुल शोरूम जे साम्हूं रोड क्रॉस करे मंडी लगी आहे बकरनि जी हिननि जी नालो वरी अथसि इमरान कैटल फार्म। ज़िंदगी रुञ सॼी मां उञायल पखी, ज़िंदगी रुञ सॼी मां उञायल पखी। दोस्तों शोरूम आया हूँ ॾाढा कहिड़ा हल्दी ठीक ठाक केरु मज़े में। दोस्तों इन शोरूम में थोड़ा प्रॉब्लम थी वियो आहे। प्रॉब्लम मतलब इहो त अॼु मां एग्रीमेंट पे खणी आयो इन शोरूम जो असल में सीपेज छॾे नथी, सो इन में पानी टपके तो मज़ो नथो अचे। ॼण छत ॾिसो था छत कीअं थी वई आहे हिन जी, ऐं एॾो पानी थो हितां टपके फासी आऊं। सो हाणे असां कयूं था हिन शोरूम खे शिफ्ट, इन ई लाइन में थोरो अॻिते वेंदासीं हेॾे ऐं बहितरीनु मतिलबु उहो बि जेको शोरूम आहे बहितरीनु आहे ऐं उनखे असां सेट करायूं पिया। अॼु मां हुनखे शीशा वीशा लॻाराया आहिनि, केबिन ठहिराई आहे। सो इनशाला 5 या 10 तारीख़ खां वरी असां तव्हांखे उते मिलंदासीं। इहा ई पटी आहे, थोरो अॻिते आहे, 8-10 दुकान छॾे वरी अॻिते आहे, त इनशाला वरी कुझु ॾींहंनि खां पोइ पाण उते हूंदासीं। असांजे बिल्कुलु शोरूम जे साम्हूं रोड क्रॉस करे मंडी लगी आहे बकरनि जी हिननि जी नालो वरी अथसि इमरान कैटल फार्म। हे ॾिसो इमरान कैटल फार्म ऐं बकर हे ॾाढा सुहिणा ज़बरदस्त बकर आहिनि। गुलिस्तान जोर राबिया सिटी बिल्कुलु साम्हूं अथव। हे मालिक बि वेठल आहे साम्हूं ई। सुठा बकर आहिनि, ख़ूबसूरत आहिनि, सफ़ा। असां बि सोचूं था जेको हितां सही पैसनि में मिली वञे त हितां वठूं। ॾिसूं था चांडियो मूंसां गॾु आहे। चांडिया इमरान भाई ऐं हिननि में नरमादी कीअं ख़बर पवंदी? सब नर आहिनि। हा सब नर आहिनि। सभु नर आहिनि? इहा पोइ तोखे कीअं ख़बर पई? सब नर आहिनि। अरे ख़बर कीअं तोखे पई? मादी पधरी हूंदी आहे। मादी पधरी हूंदी आहे? जी जी। अलाह चए तो मादी पधरी हूंदी आहे। हे सभु नर आहिनि। बहरहाल ये ॾिसो ये गाह बाह भी इतनी था खाइन। हाँ बेटा तुम लोग देखने आयो लेने आयो? देखने आप देखने लिया है? कहाँ लिया है? देखने आयो? लिया है? नहीं यार एक उस तरफ खड़ा है, एक होडे बीठो आ। हे मुके बने तो हे सुनो है ना सिंह ॾिसो दोस्तों। 102 भैया 102 का मतलब क्या है? पता नहीं किसका है? आपका है? किसका है भाई? सेठ किधर है? सेठ चाय पी रहा है? वाह से वाह। बकरो कद नंढड़ो पर सिंह एॾा वॾा अथसि। ॾिसो सिंह वॾा अथसि, गाह में बिज़ी आहे ऐं हेॾे वरी गऊं बि अथव। दोस्तों हे ॾिसो असां त हिननि खे गऊं चवंदा आहियूं। चंडा इहा कहिड़ी नस्ल आहे? चंडा जेको नंढड़ो बकरो हुयो इमरान टापरो हिनखे चवंदा आहिनि। टाकरू? टापरो 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 चवंदा आहिनि। टापरो दोस्तों इहो अथव टापरो, जंहिंजा सिंग वॾा अथव। इहो टापरो अथव। चांडे जे बकोल चांडियो थो चए टापरो आहे। चांडा अच भला होॾे हल हल। इन्हनि में त नर मादियूं ॿुधाए वेंदे न। हिनमें सभु नर आहिनि यार ईअं वरी कीअं? नर बि हूंदा मादियूं बि हूंदियूं न। हर को चवंदो आहे बचिया का गोश्त बचिया का गोश्त। पोइ हे त सभु चए थो चांडियो नर आहिनि। हाणे नर कीअं आहिनि का ख़बर न आहे। वाह जान सुहिणा आहिनि सभई, बहितरीनु आहिनि, सुहिणा आहिनि। अब 50-60 हज़ार ताईं कोई आहे दाणो? 50-60 नंढो आहे भाई। कहिड़ो? 85 जो है। मामो पको आहे इलाही। ॻाल्हि त मुंहिंजो करे मामो इलाही पको आहे। बाबा हू मीडिया वारो आहे, वरी अॻिते सोशल मीडिया ते ॾींदो, वरी हिन गाबनि जा रेट बार सिंधी आहे कोन ठहंदा। पाण सिंधी में लठंदासीं। अब मुंहिंजो साम्हूं शोरूम आहे, इहो गाॾियुनि जो शोरूम आहे तव्हांजे साम्हूं बिल्कुलु। सो को सस्तो अथव त असांखे ॾियो। सस्तो असां वटि कोन्हे, महांगा और माल लॻो पियो आहे। तेल भी महंगो है, किराया भी महंगा आहिनि। केरु पाण? रहमो आहे थर जो। रायमो ई थर जो ई? ओड़े रायमू खे चवरा आहे भला हैदराबाद में जेको तव्हांजो सदर आहे। हा पूछे सवाल गिराक है। 140 बेटा ये 140 का है दोस्तों। ये 140 जो आहे। हे ॾिसो था 1,40,000 तव्हांखे खपे? मुंहिंजो न आहे पर तव्हांखे खपे त मां घटि कराए ॾींदोमांव। बाबा ये लेने वाला नहीं है, लोग ऐसे तंग। न सही हे छोकरा हमेशा वठंदा आहिनि। उधर यार आदमी आया है। हाँ लगा। लेकिन ये शर्ट पे क्या लगा है? शटअप लिखा हुआ है यार, ये गलत। लॉगिंग कर रहे हो क्या? लॉगिंग कर रहे हो? चैनल पे आएगा नेटबॉल्ट ब्रोस।
ये कल वीडियो आ जाएगी नेटवर्ल्ड ब्रॉस पे। वीडियो कहाँ आएगी? हाँ इधर पानी पीने का नहीं मिलता है, गवर्नमेंट का कोई बंदोबस्त भी नहीं है। नहीं तो तव्हां जानवरनि खे जेको पाणी था ॾियो किथां था आणियो? असां पैसनि जो आणो था। पैसनि ते आओ। पाणी पे? हाणे पैसनि जो वठी था अचूं। ऐं जेको हिते रखियो अथव हिते किरायो ॾींदा इहो त किरायो ॾींदा आहियूं, बहरहाल पैसनि जो पाणी आहे। अच्छा। ख़बर आहे, असां मालिकनि खे ख़बर आहे। असां मज़दूर आहियूं, मालकनि खे ख़बर आहे। मालकनि खे वधीक ख़बर हूंदी, सही ॻाल्हि आहे। मज़दूर आहियूं अञा लाइव न आहे पुट, तूं केरु आहीं पाण? सिंधी आहे, छा वठण आयो आहीं? कुझु न ॾिसण आयो। ॾिसण आयो आहीं? अच्छा, बाक़ी तव्हांजी ॻाल्हि सिहत ॾिसण वारा इलाही था अचनि, है न? तव्हां सही था चओ। तंग करने वाले आते, लोग कराची का मजाक बहुत करते, लेते नहीं है, लेते नहीं है। ऐसे भाग कर जाते हैं। अच्छा अदा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, हे निशान छा जो आहे हिन ते? यू जो ही निशान गाड़ी की रगड़ है। गाॾी जी रगड़ है? अच्छा, मां चोरी को तव्हां पाण हणंदा हो? ना ना न नी। अच्छा, ऐं हे सिंग विंग जेके कटनि था भला? ना ना सिंह कटल कोन आहिनि, कुदरत तरफ़ां आई आहिनि, मां जे पेट आई आहिनि। मां जे पेट आहिनि। अलाए हिकिड़ा त माण्हू सफ़ा कटे था छॾनि। उहो त पापी माण्हू आहिनि, को ज़ुल्म कंदा आहिनि जानवर सां। न। जानवर सां ज़ुल्म न। जानवर सां ज़ुल्म न कजे, हुन जा सिंग न कटजनि। वॾा सिंह न। हा मां उहो ई त ॾिसां थो, हिननि सभिनी जा सिंग आहिनि। कल्ह मां ॾिठा त हुयनि ई कोन सिंग ॿियनि खे। इहो ज़ुल्म आहे दोस्तो, जानवरनि जा सिंग न कटजनि। बहरहाल हे हिते ई हिननि खे खाराइण पीआरण बि ॾियनि था। हे भलो जानवर आहे, £140 हिन जो आहे। जेकॾहिं बार्गेनिंग कंदा त थोरा हेठि मथे बि थी वेंदा। बहरहाल सुठो आहे सही। बहरहाल हिकिड़ो वरी हेठि सुठो पियो आहे, हे वॾो आहे इलाही। हे ब्लैक वारो जेको आहे कारो, इहो वॾो आहे। हिकिड़ो हे वॾो आहे, हे ॿई वॾा आहिनि। हे सभु दोस्त जेके अचनि था उहे ॾिसण था अचनि। मतिलबु हिते रोड शो बि आहे हिकिड़ो, वेझो फ्लैटनि में छोकिरा दोस्त रहंदा आहिनि त वरी ॾिसण बि ईंदा आहिनि। हे ॾिसो, बहरहाल हे वरी मूंखे ॾिसो सिंग हिन जा कीअं लॻाइनि। सिंग ॾेखारियां मां तव्हांखे, रिकॉर्डिंग असां सिंगनि मां था कयूं। आबा कंहिंजा? आबा छा जो जानवर आहे इहो? जो ही सिबी जा मुल्क जो जानवर है। सिबी जा आहिनि? हाँ हाँ, ऊपर हिकिड़ो है। ओ पर जा सिंग वॾा आहिनि भला इहो? हाँ, सिंह वॾा आहिनि इहो। उहो सिबी मां आयो आहे। अच्छा, बाक़ी हे सभई सिंध जा आहिनि न? हाँ, ये सब सिंह जा, मीरपुर खास का। चांडा हिननि मां मादियूं कहिड़ियूं नर कहिड़ा आहिनि? हे मादी आहे? अच्छा, हे मादी आहे, है न? जी हाँ। अबा हे बि चांडियो असां सम्झे थो ॻाल्हि खे। ये चांडो वॾो खपती है, अॻे पुराणे वक़्त में माल संभालंदो हो, चारंदो हो न। हा, हिनखे सॼी ख़बर आहे। वाह, हाणे हिन चांडे वटि पैसो अची वियो, हाणे माल जो कोन थो करे, अमीर तरह थी वियो माण्हू। अमीर काथे, ग़रीब आहे चांडियो। हिन नालो ई ग़रीब चांडियो अथई। वाह, अमीर माण्हू आहे। अमीर आहे शक्ल में, तूं अमीर थो लॻे, पोइ मां छा कयां? नेटवर्ल्ड ब्रॉस बेटा। दोस्तो असलम भुट्टो आयो आहे। असलम भुट्टो जा अॼु टिकटॉक ठाहिणा आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं। अॼु त सुहिणो थो लॻे सफ़ा। वाह, हा बस मिड़े छा जो राज़ आहे? कुझु को राज़ आहे? हे तव्हांजी नज़रनि जी ख़ूबसूरती आहे, ऐं बाक़ी त असां उहो ई आहियूं जीअं पहिरियों हुयासीं। उहो ई न आहियो तव्हां, बल्कि पियो चांडिया रेडी आई कमदार। अब तो कमदार पको थी वियो आहे माना, कमदार पको है न? एजाज बुढ़ो तो चए यार इहो कमदार जेको आहे गेटअप में सही न आहे। सही आहे, ईअं कमदार ईअं हूंदा आहिनि, पर ईअं हूंदा आहिनि न? कमदारनि खे सिंग हूंदा आहिनि छा? हलो बहरहाल हलो था दोस्तो, असां हींअर वञूं पिया स्नैक वीडियो ठाहिण। स्नैक वीडियो ज़बरदस्त असलम भुट्टे जूं हली रहियूं आहिनि, लखनि में पियूं वञनि। हे रस्तो अथव, हे साम्हूं पार्क आहे, हिन में असांखे वञिणो आहे। चांडियो पोइ वेठल आहे कमदार, वॾेरो पाण गाॾी पियो हलाए, प्रोटोकॉल ॾिनो अथई अॼु असांखे। दोस्तो असीं पार्क में अची वियूं, ॿाहिरां गाॾी पार्क कई आहे। हे पार्क आहे, साम्हूं गेट आहे पार्क जो। हाणे असां अंदरि वेंदासीं। दोस्तो पार्क में टिकटॉक हले पई, टिकटॉक न स्नैक वीडियो जी रिकॉर्डिंग हले पई। वॾेरो बि वेठो आहे, कमदार बीठो आहे, रिकॉर्डिंग हले पई। माण्हू सभु बार बार था अचनि फोटू कढाइण। उन्हनि बि इलाही डिस्टर्ब कयो आहे असलम भुट्टे खे, पर असलम भुट्टो पुराणो सीनियर माण्हू आहे, सम्झे थो त यार आर्टिस्ट आहियूं, इन करे माण्हू सुञाणनि था त उन्हनि सां प्यार में हलणो पवंदो। सुठी ॻाल्हि आहे। बहरहाल हींअर वञूं पिया घर। भुट्टो साहब ऐं चांडियो साहब गॾु। अब कंप्लीट आहे? हा, अॼु को करम पूरो थियो। अॼु को करम पूरो थियो। ऐं बाक़ी वरी ऑफिस में था ॾिसूं, ऑफिस में ॿाहिरि होटल ते संदलन ते। हलो भाउ, हाणे वॾेरो संदल ते वेठो आहे। वॾेरो संदल ते वेठो आहे। हींअर वापसि वञूं पिया पंहिंजे ऑफिस शोरूम। वे बा चांडिया हाणे हे ॾिसूं था वरी उते छा थो थिए। हाणे ही आईफोन जेको आहे सो तूं चेक कर। हा हे ॾिस, हे मां हिन में हे विधो, हा, हाणे हे चार्ज नथो थिए। ॾिस, चार्ज नथो थिए। जॾहिं त हुन में उहो लॻल आहे। हाणे इहो चेक कजे। हिकिड़ो मिंट लॻल आहे। हा, इहो लॻल आहे।
हाणे ॾिस न तेरे के लिए शोरूम ते चेक था कयूं सही आहे इन खे हली तव्हां इहो चेक कयो त माजरा छा आहे माजरा अच्छा है अॼु असां वारो सिंगर जेको आहे छिनकार तो करे सॼे रोड ते अब गानो ॿुधा गानो ॿुधा छिनकार था ॾियूं हा छिनकार ते को गानो बरसाती मौसम आहे बरसाती मौसम तेज चओ न गानो ये बरसात में ॿुधा ओ प्यारा तुझे सिर जो कसम छॾे वेंदे जे सनम मरी मारींदो मैं मुंहिंजे रोवण ते थोने प्रीत कतूं ओ प्यारा तुझे सिर जो कसम छॾे वेंदे जे सनम मरी मारींदो मैं वाह वाह हल तू पाए कम खे लॻी वञ सुठो कमु आहे शाबाश सही दोस्तो हिनखे मशहूरु सिंगर आस्ते आस्ते बणाइणो आहे लॻी वियो आहे वरी कम खे हे जेको आहे सो लाड़काना सिजी ते कमु बि कंदो आहे सिंगर बि सुठो आहे पर माण्हू बि सुठो आहे प्यारा प्यारी छा कंदी हूंदी यार प्यारी जे पुछी तूं त प्यारी त हींअर नवनि मां रटी ॿा हूंदी शाम जो ही पहर तूं असांजे करे शाम जो ही पहर तूं असांजे करे कुझु त ईंदा कयो के त ॻाल्हियूं कयो शाम जो ही पहर पुटा साहब तव्हांखे अचे थो इहो मूंखे लॻे थो ग़लति थो चए ज़िंदगी रुञ सॼी मां उञायल पखी ज़िंदगी उन सॼी मां उञायल पखी ढंढ पाणीअ मथां काई छांव ॾिसो ढंढ पाणीअ मथां काई छांव ॾिसो कुझु त ईंदा कयो के त ॻाल्हियूं कयो शाम जो ही पहर नाम असांजे कयो अब ॿिनी मो कंहिं सही चयो सही असांजे साहब अरे साहब सही भुट्टे साहब? थोरो आवाज़ स्लो आहे बाबा हाँ। तो आवाज़ मथे नथो कढे मतिलबु हिन ॾे थोरो शर्माए थो लॻे थो अलाए छा शर्माए थो न शर्माए थो जो आवाज़ नथो निकिरे थो पिछले जन्म में लड़की था क्या पता नहीं असल में छा आहे जो हिन चणा खाधा हाणे हिनखे पेट में सूर हो